नासिन प्रोग्राम फॉलोअप्स में अवां खे भलीकार चवंदासीं। अॼु जे फॉलोअप्स में ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कंदासीं। पीएमएस कैडर जे मुक़ररु थियल एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 तोड़े तालके एजुकेशन ऑफिसर्स खां फाइनेंशियल, जुडिशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव अख्तियार वापसि वठी छॾिया आहिनि। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स ऐं डिविज़नल कमिश्नर्स खे हिदायतनामो जारी करण बाद मुख़्तियार कार मां तरक़ी माणियल एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 तौर तरक़ियूं माणींदड़ सूबाई मैनेजमेंट सर्विस जे कामूरनि खां अख्तियारनि ऐं पावर वापसि वठी छॾिया आहिनि। अख्तियार ऐं जेके पावर आहिनि उन्हनि खां वापसि वरिता विया आहिनि। तालका एजुकेशन ऑफिसर्स खां बि माली, इंतज़ामी ऐं जुडिशियल अख्तियार खसा विया आहिनि। इन हवाले सां मिलियल ॼाण मूजिबि चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ अली शाह पारां सूबाई मैनेजमेंट सर्विस पीएमएस कैडर जे 83 जे लॻभॻि एडिशनल डिप्टी कमिश्नर 1, 2 ऐं तालके एजुकेशन ऑफिसर्स तौर मुक़ररु थियल ऑफिसरनि खां माली, इंतज़ामी, जुडिशियल अख्तियार वापसि वठी छॾिया आहिनि। जॾहिं त ज़रियनि मूजिबि मुख़्तियार कार मां तरक़ी माणींदड़ मजमूई तौर ते 38 एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़ररु थियल हुआ। जॾहिं त तालीम खाते में 45 पीएमएस ऑफिसर तालके एजुकेशन ऑफिसर तौर मुक़ररु थियल हुआ, जिन खां सिंध हुकूमत जे हिदायतुनि बाद सर्विसिस एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे अख्तियारनि पारां ॼाणायल अख्तियार वापसि वरिता विया आहिनि। इन ई हवाले सां सेक्रेटरी सर्विसिस एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन पारां डिप्टी कमिश्नर्स ऐं ॿियनि लाॻापियल अख्तियारनि ॾांहुं ख़त लिखी खेनि सख़्ती सां हिदायत कई वई आहे त पीएमएस कैडर जे ऑफिसरनि खां ॼाणायल अख्तियार वापसि वरिता वञनि। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर शाहिद मिरानी सां। अस्सलाम वालेकुम शाहिद, आवाज़ अचे पियो शाहिद अवां खे? नाज़रीन कोशिशि कंदासीं शाहिद सां असां ॿीहर राब्तो कयूं। अवां खे इहो ॿुधायूं त सिंध हुकूमत पीएमएस कैडर जे मुक़ररु थियल एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 तोड़े तालके एजुकेशन ऑफिसर्स खां फाइनेंशियल, जुडिशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव अख्तियार जेके आहिनि उहे वापसि वरिता विया आहिनि। इन ई हवाले सां जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि में बेचैनी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स ऐं डिविज़नल कमिश्नर्स खे इहो हिदायतनामो जारी कयो आहे, जंहिं बाद मुख़्तियार कार मां तरक़ी माणियल एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 तौर तरक़ियूं माणींदड़ सूबाई मैनेजमेंट सर्विस जे कामूननि खां अख्तियारनि पावर जेके आहिनि उहे वापसि वठी छॾिया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। शाहिद सां राब्तो बहाल थियो आहे। शाहिद अस्सलाम वालेकुम, आवाज़ अचे पियो अवां खे? बिल्कुलु अचे पियो आवाज़। अच्छा शाहिद, ही जेका स्टोरी आहे अवां जी अॼु ब्रेक कयूं पिया पाण, इन में ॿुधाइजो त जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खां एग्ज़ीक्यूटिव अख्तियार वापसि वरिता विया आहिनि, त पोइ जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी पोस्टिंग त न रही, हाणे उन्हनि जी पोस्टिंग जो असल मतिलबु जेको आहे उहो एडमिनिस्ट्रेटिव अख्तियार आहिनि। जेकॾहिं उन्हनि वटि उहे न हूंदा त पोइ उहे परफॉर्म कीअं कंदा? जी बिल्कुलु शायद सिंध हुकूमत हिकु तमामु वॾो क़दम खयो आहे पीएमएस कैडर जे ऑफिसरनि जे हवाले सां। इन हवाले सां सिंध हुकूमत पारां पीएमएस कैडर जा जेके बि एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 तोड़े तालके एजुकेशन ऑफिसर जेके मुक़ररु थियल हुआ मुख़्तलिफ़ ज़िलनि में ऐं तालकनि में, त उन्हनि खां फाइनेंशियल, जुडिशियल तोड़े एडमिनिस्ट्रेटिव जेके पावर आहिनि उहे वापसि वरिता विया आहिनि। इन हवाले सां सिंध हुकूमत पारां इहो हिकु नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। इन हवाले सां सिंध जो चीफ सेक्रेटरी आहे सैयद मुमताज़ अली शाह उन लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नरनि खे ऐं जेके डिविज़नल कमिश्नर आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो ख़त बि लिखियो वियो आहे। उन ख़त में उन्हनि खे सख़्ती सां हिदायत कई वई आहे त जेके पीएमएस कैडर जा ऑफिसर जेके मुख़्तलिफ़ तालकनि में ऐं ज़िलनि में जेके मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खां इहे ॼाणायल जेके अख्तियार आहिनि फाइनेंशियल, जुडिशियल तौर एडमिनिस्ट्रेटिव जेके अख्तियार आहिनि उहे फौरी तौर ते वापसि वरिता वञनि। त हाणे इन हवाले सां जेको असांखे हिन वक़्तु ताईं जेकी मालूमात मिली आहे त मजमूई तौर ते 83 अहिड़ा ऑफिसर आहिनि पीएमएस कैडर जा जेके मुख़्तलिफ़ तालकनि में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 ऐं तालुके एजुकेशन ऑफिसर जेके आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। इन हवाले सां 38 जेके आहिनि एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 मुक़ररु थियल आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऐं जिन मां जेके आहिनि 45 ऑफिसर अहिड़ा आहिनि जेके तालकनि में जेके आहिनि एजुकेशन ऑफिसर तौर घणे अरसे खां वठी मुक़ररु थियल आहिनि। हाणे जेके पीएमएस कैडर आहे इहो ताज़ो ई सिंध हुकूमत पारां इहो कैडर ठाहियो वियो। उन पीएमएस कैडर जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जा अॻु में बि सिंध हुकूमत खां ख़ासि तौर ते सर्विसिस जे खाते जूं जेके अख्तियारियूं आहिनि उन्हनि खां एतिराज़ उन्हनि जा रहिया आहिनि। त उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर जेको आहे सिंध हुकूमत ते हिकिड़ो अहिड़ो क़दम खयो आहे जेके पीएमएस कैडर जेको ताज़ो ठाहियो वियो आहे इनमें नवां रूल्स जेके आहिनि 2018 जा उनमें शामिल कया विया आहिनि। उन रूल्स मूजिबि जेके मुख़्तियार कार मां असिस्टेंट कमिश्नर तौर जेके तरक़ी जन मुख़्तियार कारनि माणी हुई उन्हनि ऑफिसरनि खां जेके आहिनि हाणे इहे
शर्त लगाया विया हुआ पहिरियां त उन्हनि खे इम्तिहान उन्हनि खां वरितो वेंदो, पर हाणे उन्हनि जी पोस्टिंग जेकी आहे उन पोस्टिंग खे बि मशरूत बणायो वियो आहे। हाणे जेके ॼाणायल असिस्टेंट कमिश्नर आहिनि या एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 आहिनि, हाणे हिननि जे लाइ इहो शर्त जेको आहे लागू कयो वियो आहे त हिननि खे हाणे जेकॾहिं किथे बि पोस्टिंग ॾिनी वेंदी त उन पोस्टिंग खां अॻु में इन्हनि खे ट्रेनिंग कराई वेंदी ऐं इन खां अलावा इन्हनि खां हिकिड़ो इम्तिहान बि वरितो वेंदो, उन खां पोइ इन्हनि खे जेकी आहे पोस्टिंग ॾिनी वेंदी। ऐं जेके रूल्स जेके हुआ पहिरियां 1964 वारा, उन खां पोइ जेके उन रूल्स मूजिबि जेके ॼाणल मुख़्तियारकार आहिनि इन्हनि खे जेकॾहिं असिस्टेंट कमिश्नर ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर तौरु जेकॾहिं तरक़ी करणी हुई त इन्हनि खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रेनिंग वरिती वेंदी हुई, पर हाणे 2018 में जेके रूल्स जेके ठाहिया विया आहिनि उन रूल्स मूजिबि हाणे उन्हनि खां उहो इम्तिहान बि वरितो वेंदो ऐं उन्हनि खे जेको आहे सिख्या बि ॾिनी वेंदी। त हाणे इन ते जेके PMS कैडर जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे सख़्तु एतिराज़ आहिनि ऐं इन्हनि जो इहो ऑफिसरनि जो बि चवणु आहे त जेकॾहिं मुख़्तियारकार जेके आहिनि उन्हनि अॻु में इम्तिहान ॾेई चुका आहिनि RQ जा, ऐं हाणे जेके उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे सिख्या ॾिनी वञे, ट्रेनिंग वारो जेको मुद्दो आहे उहो सिर्फ़ु उहो मुकमल करे सघनि था, पर इम्तिहाननि ते उन्हनि खे सख़्तु एतिराज़ आहे। अच्छा शाहिद, असां सां लाइन ते मौजूद रहिजो, इन ई मामले ते ॻाल्हायूं था। असां सां गॾु लाइन ते मौजूद आहिनि PMS सिंध जा सदर डॉक्टर शाहनवाज़ मिरानी साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। PMS कैडर जे ऑफिसरनि खां सिंध हुकूमत फाइनेंशियल, जुडिशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव अख़्तियार जेके आहिनि उहे वापसि वरिता विया आहिनि सिंध हुकूमत तरफ़ां। अवां जी ॼाण में आहे त आख़िर सबबु छा आहे, छो इहे अख़्तियार वापसि वरिता विया आहिनि? अच्छा, first of all, thanks for giving time to us. अच्छा, हिन में ईअं त जेको लेटर नोटिफिकेशन निकितो 18 अगस्त ते SNGD जे तरफ़ां, उन में अगरि असां नोटिफिकेशन खे ॾिसूं त जेके एडिशनल ADC 1 ADC 2 या जेके तालुका एजुकेशन ऑफिसर्स आहिनि उन जे रेस्पेक्टिव कमिश्नर्स खे हिदायत कई वई आहे त उन्हनि PMS ऑफिसर्स खां एडमिनिस्ट्रेटिव, जुडिशियल ऐं फाइनेंशियल पावर वठो। हाणे हिन में ॻाल्हि थी अचे त उन्हनि ॿ शयूं उन्हनि मेंशन कयूं। हिकिड़ी त उन्हनि जी जेसिताईं ट्रेनिंग नथी थिए ऐं हिन जो SC1 SC2 एग्ज़ाम नथो थिए डिपार्टमेंटल, जेसिताईं ॻाल्हि ट्रेनिंग जी आहे त चलो असीं हिन ॻाल्हि खे सम्झूं था, ट्रेनिंग हिकिड़ो पीरियड हूंदो आहे, बट जेकॾहिं तव्हां SC1 ऐं SC2 एग्ज़ाम खे तव्हां पोस्टिंग जी कंफर्मेशन कयो था त पोइ इहो इनजस्टिस आहे। छो जो ॾिसो ईअं त पोइ काफ़ी माज़ी में जेके ॿिया कैडर्स रहिया आहिनि उन्हनि में जेके असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु थींदा त उन्हनि जी ट्रेनिंग खां पोइ उन्हनि खे डायरेक्ट SC पोस्टिंग ॾिनी वेंदी ऐं उन्हनि खे सब पावर ॾिना वेंदा। SC1 ऐं SC2 एग्ज़ाम जी रिक्वायरमेंट जस्ट प्रमोशन जे लाइ हूंदी त 17 खां 18 स्केल में प्रमोट थियण जे लाइ जेको आहे उन्हनि खे SC1 SC2 एग्ज़ाम ॾियणो ईंदो। हाणे हिते SC1 SC2 एग्ज़ाम सिर्फ़ु इन लाइ शर्त रखी वई आहे त उन्हनि खे पोस्टिंग मिले, उन्हनि खे पावर मिलनि, त इहो इनजस्टिस आहे। इन सां थियो छा आहे त उहे असांजा दोस्त जेके PMS ऑफिसर्स आहिनि, जेके तालुका एजुकेशन ऑफिसर्स आहिनि, उन्हनि खां DDO पावर खसिया विया आहिनि, जेके हैदराबाद में लाड़काना में, त उन्हनि खां DDO पावर खसिया विया आहिनि, फाइनेंशियल पावर खसिया विया आहिनि। ऐं जेके मुख़्तियारकार दोस्त जेके असिस्टेंट कमिश्नर तौरु प्रोमोट थियणा हुया ऐं PMS में प्रोमोट थिया त उन्हनि खे असिस्टेंट कमिश्नर पोस्ट तां हटाए करे ADC 1 ऐं ADC 2 रखियो वियो आहे ऐं उन ते बि उन्हनि खां उहे सभु जेके पावर खसिया विया आहिनि जेके उन्हनि खे यूटिलाइज़ करणु खपनि। ॾिसो पहिरियां तो RQ पास करे आया आहिनि एग्ज़ाम, वरी जेकॾहिं तव्हां शर्त हणो था SC1 ऐं SC2 जी पोस्टिंग ॾियण जे लाइ इहा शर्त जेको आहे त दिस इज़ इलीगल। तव्हां प्रमोशन जे लाइ इहा शर्त हणो, माज़ी में ॿियनि कैडर्स सां बि ईअं ई आहे। छा भला सिंध में जेको PMS कैडर्स सां इहा शर्त छो आहे, जेकॾहिं तव्हांखे हणणी आहे पोइ जाम सभिनि कैडर्स सां हणो। सिंध में स्पेशली PMS कैडर्स सां इहा शर्त वाई दिस हैज़ बीन मेड, वी थिंक दिस इज़ इनजस्टिस विद द PMS ऑफिसर्स। ऐं माज़ी में असीं ॻाल्हाईंदा आहिया आहियूं त चाहे PMS ऑफर लेटर हुजे उन में जेको आहे अगेंस्ट द रूल्स कंडीशन्स ठाही वियूं। असांजी ट्रेनिंग जेकॾहिं ॾिसो ट्रेनिंग असांजी टाइम ते थिए हा त इहे जेको आहे त रुकावटूं न हुजनि। ट्रेनिंग खे तक़रीबन 6 महीना थी या ट्रेनिंग न आहे थी ऐं ट्रेनिंग आई जेके तव्हां पोस्टिंग बि आहे त सभिनी खे ई माना सेक्रेटरीट में चओ, कुझु दोस्त असिस्टेंट कमिश्नर UT बि लॻंदा जेके न आहिनि लॻा। अच्छा, जेकॾहिं पावर जी ॻाल्हि आहे पोइ सिर्फ़ु भला फील्ड साइड छो पावर कर्टेल किया विया, जॾहिं असीं सेक्शन ऑफिसर साइड ते उहे सभु पावर एडमिनिस्ट्रेटिव फाइनेंशियल पावर इंजॉय कया पिया वञनि न, त तव्हां हिकिड़ी इक्वेलिटी हुजे। ऐं हिते जेको आहे त इहो जेकी रिक्वायरमेंट आहे SC1 SC2 फॉर द कंफर्मेशन ऑफ पोस्ट इहा ख़तमु कई वञे, इहा प्रमोशन लाइ लॻाई वञे त कम से कम रेस्पेक्टिव डिस्ट्रिक्ट में पोस्टिंग खे जेको आहे त
सही नमूने सां जेको ऑफिसर्स यूटिलाइज़ करे सघनि। सही। अच्छा शाहनवाज़ साहब, PMS ऑफिसर्स के पहिरियां बि ख़दशा रहिया आहिनि, अवां इन हवाले सां अॻभरा बि रहिया आहियो, अवां इस्लामाबाद में मीटिंग बि कई हुई, अवां चयो हो त जेके बि मसइला आहिनि पोस्टिंग रिगार्डिंग द पोस्टिंग्स, अवां चयो त अवां जा मसइला हल थींदा ही त पोइ हाणे उन्हनि जा अख़्तियार जेके आहिनि उहे घटाईंदा पिया वञनि, त पोइ अवां खे जेके ख़ातिरियूं करायूं वयूं हुयूं उहे त पूरियूं कोन थियूं, वेतर जेके एडमिनिस्ट्रेटिव पावर्स आहिनि जेके इन्हनि जे लाइ ज़रूरी आहिनि, ADC 1 ADC 2 ऐं TOs, इन्हनि खे जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटिव अख़्तियार न हूंदा त पोइ इन्हनि जो कमु बाक़ी छा रहियो? जी बिल्कुलु, तव्हां इहा ॻाल्हि सही कई आहे। जेके तालुका एजुकेशन वारे दोस्त आहिनि असांजा PMS ऑफिसर्स आहिनि, उन्हनि खे त पंहिंजी ऑफिस तक न आहिनि, ऐं स्कूलनि में जेके उन्हनि खे ऑफिस ॾिनी वई आहे ऐं उन्हनि जी छत ते पंखो न आहे, वॉशरूम न आहिनि, उन्हनि खे स्टेनोग्राफर न आहे, उन्हनि खे पियोन न आहे, रिकॉर्ड मेंटेन करण वारो ऑफिसर न आहे, त अहिड़ी पोस्टिंग जो कहिड़ो फ़ाइदो जे तव्हां अहिड़े पोस्टिंग ते हयो आहे जिन खे का फैसिलिटी न आहे, जस्ट माना पेपर वर्क ॾेखारण जे लाइ मुनाफ़ा ऑफिसर मुक़ररु कया, तव्हांखे फैसिलिटी सॼो अॼु खां 2 महीना पहिरियां तालुका एजुकेशन ऑफिसर कलेक्टिवली रिप्रेज़ेंटेशन जमा कराई चीफ सेक्रेटरी ऑफिस, उनजो अञा ताईं को पतो न आहे। इन ॻाल्हि ऑफर लेटर सां रिलेटेड 2 महीना अॻु में रिप्रेज़ेंटेशन जमा कराई, उनजो को पतो न आहे। असां एप्लीकेशन लिखी दोस्त जेको आहे मायूस थी विया आहिनि, उनजो को जवाबु नथो मिले, अथॉरिटीज़ तीअं सां पंहिंजो आवाज़ पहुचायो आहे। असीं सम्झूं था इहो सिर्फ़ु मदर एटीट्यूड आहे, इहा हिकिड़ी होपलेसनेस पैदा कई पई वञे PMS ऑफिसर्स में, त जीअं उहे जेको फ्रस्ट्रेटेड थियनि। दिस इज़ न्यू कैडर, अथॉरिटीज़ शुड ऑन इट्स, इहो ई सिंधी तरक़ी में ॾाढो अहम किरदारु अदा कंदो, इहो ई प्रोविंशियल ऑटोनॉमी खे इम्प्लीमेंट करण में मेन किरदारु अदा कंदो। PMS कैडर जेको आहे सिंधी तरक़ी जो बाहिस बणिबो इंशाअल्लाह, त इन खे जेको आहे ऑन कजे, इन खे फैसिलिटेट कजे, इन खे स्पेस ॾिजे त जीअं यंग ब्यूरोक्रेट्स जेके आया आहिनि उहे जेको आहे सिंध जे लाइ, गवर्नेंस लाइ, पब्लिक सर्विस लाइ कुझु पंहिंजो सुठे नमूने जेको आहे पंहिंजो डिलीवरी करे सघनि सर्विसिस। त इन हिसाब सां फैसिलिटीज़ न आहिनि छोकिरनि खे, PMS ऑफिसर्स खे, त तव्हां मथां अहिड़ा जेके ऑर्डर्स जिन सां वधीक उन्हनि जे पावर खे कर्टेल कयो वञे, त पोइ त उन्हनि में वधीक। छा शाहनवाज़ साहब, अॻुवाट छा अवां वटि इतला हुया या अवां सां इहो मामिलो डिस्कस कयो वियो या अवां खे अॻुवाट इतला कयो वियो त इहो फ़ैसिलो थियणु वञे पियो? इन जे बारे में का बि इंफॉर्मेशन ॾिनी वई ऐं सडनली असांखे जॾहिं नोटिफिकेशन असां ॾिठो असांखे ॾुख थियो। पहिरीं ॻाल्हि असांखे ट्रेनिंग टाइम ते कराई वञे हा, ट्रेनिंग टाइम ते न करण जे करे लाज़मी हिकिड़ो डिले थो थिए, असांजो टाइम डिले थो थिए, असांखे जेको आरकी एग्ज़ाम ॾियणा आहिनि असांजो टाइम जेको आहे थोरो लॉस करे। ॿी ॻाल्हि इहा त ट्रेनिंग टाइम ते न कराइण जे करे पोइ पावर कर्टेल कया पिया वञनि असांजा। ॿियो वरी अहिड़ी शर्तूं AC1 AC2 एग्ज़ाम जूं लॻाई पियूं वञनि जंहिंजी पोस्टिंग सां का बि वाबस्तगी न आहे। जेकॾहिं ॿिया कैडर आहिनि उनमें जेकॾहिं AC1 AC2 एग्ज़ाम प्रमोशन लाइ हूंदा आहिनि त पोइ हिते तव्हां प्रमोशन लाइ इहा रिक्वायरमेंट छो नथा आणो, हिते पोस्टिंग जे लाइ इहा रिक्वायरमेंट छो लॻाई वई आहे? सवाल इहा थी छा इहो जेको अनइक्वेलिटी थी उन्हनि ऑफिसर्स सां जेके न्यू कैडर जा आहिनि। सही। अच्छा शाहनवाज़ मीरानी साहब, इहो थोरो सम्झाइजो, छाकाणि त जीअं एडिशनल डिप्टी कमिश्नर्स हूंदा आहिनि, उन खां पोइ ADC 1 ADC 2, छा इन्हनि जे ग्रेडनि जे करे छा इहे अख़्तियार जेके आहिनि उहे घटिया वञनि, छाकाणि त इन्हनि जा जेके ग्रेड हूंदा आहिनि इहे घटि हूंदा आहिनि, या ईअं चयो वियो आहे त जीअं जीअं इन्हनि जा जेके ग्रेड आहिनि उहे वधंदा त पोइ इन्हनि खे जीअं पावर्स आहिनि एग्जीक्यूटिव पावर्स उहे मिलनि? न, एक्चुअल में ADC 2 जेकी साइड पोस्टिंग हूंदी आहे उहा 17 स्केल जो ऑफिसर जेको आहे उहो जेको आहे त ADC पोस्ट कंदो आहे, जहाँ ADC जेकी 1 आहे उहो 17 खां 18 वारा ऑफिसर्स जेको आहे उन्हनि खे ॾिनी वेंदी आहे। एक्चुअल में जेकी मेन पोस्टिंग हूंदी आहे उहा असिस्टेंट कमिश्नर हूंदी आहे, डिप्टी कमिश्नर हूंदी आहे। हिते इहो आहे त असांजी अञा ताईं ट्रेनिंग में को हिकिड़ो दोस्त बि ACUT न आहे लॻो। असांजी इहा ख्वाहिश हुई त जेके असांजा PMS असिस्टेंट कमिश्नर UT लॻनि अंडर ट्रेनिंग, त जीअं उहे सिखी करे जेको आहे पोइ डायरेक्ट पंहिंजी असिस्टेंट कमिश्नर पोस्टिंग में अचनि त जीअं पब्लिक सर्विस कनि। इन सां गॾोगॾु जेको आहे ADC 1 ADC 2 में जेके दोस्त लॻल आहिनि, जेके PMS ऑफिसर्स लॻल आहिनि, जेके चाहे मुख्तियार कार मां प्रोमोट थिया हुजनि चाहे डायरेक्ट कमीशन जेके पास थ्रू जेके PMS ऑफिसर आहिनि, हाणे हिन लेटर खां हुनजा पावर कर्टेल आहिनि त माना उहो छा लड़नि कंदा, उहो छा सिखंदा ऐं छा पंहिंजी माना। सही। अच्छा शाहनवाज़, असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। शाहिद, छा अवां जी ॼाण में आहे त इहो जेको फ़ैसिलो वरितो वियो आहे, अवां चयो हो शुरूआति में त सिंध हुकूमत हिकु वॾो फ़ैसिलो कयो आहे, त इन वॾे फ़ैसिले पोयां सबब कहिड़ा आहिनि, छा सबब जी ख़बर पइजी सघी आहे? जी शायदि हीअ जेको सिंध हुकूमत पारां जेको इहो क़दम खयो वियो आहे त इहो जीअं तव्हांखे मां पहिरियों ॿुधायो त इहे पहिरियां जेके सर्विस रूल हुआ 1964 जा कयल, उन बुनियादनि ते ई जेके XPCS जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जूं तरक़ियूं थींदी रहियूं आहिनि ऐं उन्हनि जूं बदिली मुक़ररी बि थींदी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे पोस्टिंग बि मिलंदी रही आहे। पर हीअ 2018 में जेके इहे नवां रूल्स ठाहिया विया, उन रूल्स में तहत जेको आहे PMS कैडर जेको आहे हिकिड़ो इहो ठाहियो वियो आहे, उन में जेके इहे रूल्स हुआ
उन मूजिबि इहो आहे त जेके ऑफिसर हाणे जेके इम्तिहान ॾींदा या तरक़ियूं कंदा उन्हनि खां तरक़ियूं जेके वठंदा या उन्हनि जी जेकी पोस्टिंग थींदी त उन्हनि जी पोस्टिंग ऐं तरक़ियूं उन्हनि जी जेके आहिनि उहे मशरूत हूंदियूं। उहे मथे ग्रेड में तरक़ी माणण जे लाइ बि उन्हनि खे इम्तिहान ॾियणो पवंदो ऐं उन्हनि खे जेको पोस्टिंग वठण लाइ बि उन्हनि खे पहिरियां जेको आहे सिख्या वठणी पवंदी ऐं उन्हनि खे इम्तिहान ॾियणो पवंदो। हाणे हिन खां अॻु जेके 1964 वारा जेके रूल्स हुआ उन ब्यूरोक्रेसी बि को तज़ाद अचे पियो जंहिंजे करे इहे मामला साम्हूं अचनि पिया, इन्हनि जा अख़्तियार घटाया पिया वञनि, छाकाणि त पहिरियां बि इहे मामला साम्हूं अची चुका आहिनि, इन्हनि खे पोस्टिंग नथी मिले, उन जे बावजूदि इहे जेके जॾहिं पंहिंजा मामला रखनि था त इन्हनि खे ख़ातिरियूं बि कराई वञनि थियूं। छा ब्यूरोक्रेसी में के तज़ाद आहिनि, माण्हू नथा चाहिनि त इहे माण्हू अॻिते अचनि या जेके नवां माण्हू अचनि था, जेके नवां ऑफिसर्स कमीशन पास कनि था, उन्हनि खे पोस्टिंग सही मिले या उहे सही जॻह ते परफॉर्म कनि? जी शायदि हीअ DMG ग्रुप आहे उहो सिंध सेक्रेटरीट में तमामु हिकिड़ी स्ट्रॉन्ग आहे, उहो हुनजी जेकी लॉबी आहे उहा मज़बूत आहे। हाणे जीअं एजुकेशन खाते में जीअं आहे या ॿिया जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि या जेके फील्ड वारियूं जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि में उन्हनि जी मुक़ररनि जी जेकी आहे उहा कोटा मुख़्तसिल हूंदी आहे। हाणे हीअ जेको PMS कैडर आयो आहे, हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो PMS कैडर जा जेके मजमूई तौर ते 240 जेके आहिनि उहे ऑफिसर आहिनि ऐं 193 में उहे आहिनि जेके सेक्शन ऑफिसर ऐं फील्ड ऑफिसर तौर भर्ती थिया ताज़ो ई, ऐं उनखां अलावा 38 ऑफिसर जेके आहिनि उहे अहिड़ा उहे आहिनि जेके मुख़्तियारकार तरक़ी माणे जेको आहे असिस्टेंट कमिश्नर ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर तौर जेके आहिनि उन्हनि 7 ग्रेड में तरक़ी माणी हुई। अच्छा शाहिद, डॉक्टर शाहनवाज़ मीरानी खां पुछंदासीं। शाहनवाज़ साहब, अवां जो हाणे अॻिते जो क़दम छा हूंदो, छाकाणि त अवां काफ़ी मामलनि में अॻिभरा रहिया आहियो, जेकॾहिं अवां खे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे त पोइ अवां छा कंदो? जीअं त असांजी PMS जी कैबिनेट आहे, हिकु इलेक्टेड जेको आहे कैबिनेट ऐं एसोसिएशन आहे, त असां पंहिंजी कैबिनेट में ऐं जेको आहे पंहिंजी जेके PMS 240 ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां जेको आहे त आफ्टर डिस्कशन गॾिजी हिकिड़ो फ़ैसिलो वठंदासीं। ऐं मां सम्झां थो असां चीफ सेक्रेटरी रेस्पेक्टेड ऑनरेबल चीफ सेक्रेटरी खे असां एप्लीकेशन ॾींदासीं ऐं पीसफुली असांजो इहो थ्रू एप्लीकेशन पंहिंजो प्रोटेस्ट जेको आहे त रजिस्टर्ड कराईंदासीं ऐं असां चीफ मिनिस्टर सिंध वटि बि जेको आहे त असां इन रिटर्न पंहिंजो जेको आहे त एप्लीकेशन रिजर्वेशन रिकॉर्ड कराईंदासीं ऐं हुनजो असां वेट कंदासीं, ॾिसूं जेको आहे हुनजो नतीजो छा थो अचे। न त फाइनली जेको आहे त असांखे कोर्ट में वञिणो पवंदो, ॿियो को असां वटि ऑप्शन न आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी शाहनवाज़ मीरानी साहब असां सां ॻाल्हाइण जे लाइ। शाहिद मीरानी, अवां जी बि वॾी महिरबानी, अवां इन एक्सक्लूसिव स्टोरी ते ॻाल्हायो। नाज़रीन, अवांखे ॿुधायोसीं त सिंध हुकूमत PMS कैडर जे मुक़ररु थियल एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ऐं 2 तोड़े तालका एजुकेशन ऑफिसर्स खां फाइनेंशियल, जुडिशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव अख़्तियार वापसि वठी छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ PMS सिंध जो इहो चवणु आहे त असां इन मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं अदालत में बि वेंदासीं। एक ॿिए मामले के हवाले से अवांखे अपडेट कंदासीं। साहिती परगणे के तारीख़ी शहर पडीदन के तालके जो दर्जो ॾियारण लाइ तालका एक्शन कमेटी जे तहरीक जारी है। तालका एक्शन कमेटी तरफां 3 ॾींहनि जी बुख हड़ताल जारी है। इन मामले ते ॻाल्हायूं था। टाइम न्यूज़ पडीदन जो रिपोर्टर साजिद जोयो असां सां लाइन ते मौजूद हूंदो। कोशिश कंदासीं साजिद के असां लाइन अप कयूं, अवांखे इहो ॿुधायूं त साहिती परगणे जे तारीख़ी शहर पडीदन के अञा ताईं तालके जो दर्जो नाहे मिली सघियो। इन लाइ तालका एक्शन कमेटी जेका है उन जी तहरीक जारी है। उन तरफां मुसलसल एहतजाज भी जारी आहिनि। केतिरनि ॾींहनि खां उहे एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त पडीदन खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। उन्हनि तरफां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। उन्हनि जी बुख हड़ताली कैंप जेका आहे उहा क़ाइमु थियल आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान पहुचनि पिया। उन्हनि तरफां यकजहती कई वञे पई, पर उन्हनि जो चवणु आहे त अञा ताईं इन मामले ते हुकूमती अख़्तियारनि असां सां नाहे ॻाल्हायो। उन्हनि जो इहो चवणु आहे त पडीदन खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। पडीदन खे जेसि ताईं तालके जो दर्जो न मिलंदो त असांजी जेका जदोजहद आहे उहा जारी रहंदी। पडीदन तालका एक्शन कमेटी तरफां एहतजाज भी रोज़ कया वेंदा आहिनि ऐं उन्हनि तरफां जेका बुख हड़ताली कैंप आहे उहा पिणु क़ाइमु थियल आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त इन तालके जी, इन शहर जी, पडीदन जी 50,000 खां वधीक आबादी आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त इनखे तालके जो दर्जो ॾिनो वञे जीअं असांजा जेके मसइला आहिनि उहे हल थी सघनि। नाज़रीन, साजिद जोयो सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। साजिद, छा अपडेट्स आहिनि, छा चवणु आहे एक्शन कमेटी जो? उन्हनि जो चवणु आहे त अञा ताईं आला अख़्तियारियूं उन्हनि सां न पियूं मिलनि। उन्हनि जो छा अॻिते जो लाहे अमल आहे, छाकाणि त उहे केतिरनि ॾींहनि खां बुख हड़ताल ते वेठल आहिनि? जी शायद खे ॿुधाईंदो हलां त पडीदन खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ तालका एक्शन कमेटी ऐं ऑल पार्टीज़ पारां
क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप जे 3 ॾींहं ते अॼु अॻुवाणनि पारां नुसरत केनाल पुल खां रेलवे फाटक ताईं सवे माण्हुनि जी रैली कढी एहतजाज कयो वियो। रैली ऐं बुख हड़ताली कैंप में सियासी समाजी मज़हबी तोड़े क़ौमपरस्त पार्टियुनि जे अॻुवाणनि समेत वापारियुनि दुकानदारनि ऐं शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। रैली में शरीक अॻुवाणनि पारां पटीदनि खे तालके जो दर्जो ॾियो, हक़ असांजो तालको, इंसाफ़ कयो, पटीदनि सां इंसाफ़ कयो जा नारा बहया विया। अॻुवाणनि ॿुधायो त पटीदन क़दीमी शहर आहे जंहिंजूं तालके थियण लाइ घुर्बल समूरियूं घुर्जूं पूरियूं आहिनि। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट हाणे बि पटीदन जी आवाम जो मुतालबो पूरो न कयो त रस्ता रोक ऐं शटरबंद हड़ताल वारे ऑप्शन न वधंदासीं। उन्हनि वधीक इहो तालका एक्शन कमेटी जे चेयरमैन पीर रुकुनुद्दीन हाशमी चयो त अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध गवर्नमेंट ऐं संदन चूंडियल नुमाइंदा हिन मामले खे सीरियस नथा वठनि। ईअं था सम्झनि जीअं पटीदन ज़िले नौशार फिरोज़ जो शहर न आहे। अञा ताईं उन्हनि चयो त अञा ताईं कंहिं बि अच्छा साजिद इहो ॿुधाए ॾियो त छा आला अख़्तियारनि इन मामले जो नोटिस वरितो आहे, उन्हनि जो मौक़िफ़ छा आहे, ज़िले इंतज़ामिया जो मौक़िफ़ छा आहे, ऐं जेके उतां जा लाॻापियल MNAs MPAs आहिनि छाकाणि त उहे त ऐवान में वेठल आहिनि, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे, छा उहे इन मुतालबे जी हिमायत कनि पिया? शायदि हिन जेको एहतजाज कयो पियो वञे या बुख हड़ताली कैंप जेका आहे इन खे तक़रीबन 10 ॾींहं जेके आहिनि गुज़री विया आहिनि। बुख हड़ताली कैंप खे 3 ॾींहं जा आहे त हींअर ताईं जेको आहे चूंडियल नुमाइंदा हुजनि ज़िले नौशारो फिरोज़ या हिन तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हुजनि या वरी सिंध गवर्नमेंट पारां हींअर ताईं एहतजाज कंदड़ या तालका एक्शन कमेटी जो जेको चेयरमैन आहे उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो को बि राब्तो न कयो वियो आहे, न ई वरी को हिन मामले ते उन्हनि खे दिलजाए ॾिनी वई आहे त को पटीदन खे तालको कयो वेंदो या न। छाकाणि त पटीदन जो जेको एरिया आहे जाग्राफी लिहाज़ सां जेको आहे ऐं हूअं बि समूरियूं घुर्जूं जेके आहिनि पटीदन जूं पूरियूं आहिनि तालके थियण लाइ, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त पटीदन खे नज़रअंदाज़ करे ऐं सदाईं ॿियनि जॻहियुनि खे जेको आहे उहो तालके जो दर्जो ॾिनो वियो आहे, पटीदन खे न ॾिनो वियो आहे। सही। अच्छा साजिद इहो ॿुधाइजो त इहो बि तजवीज़ आहे ऐं इहा बि तजवीज़ जेका आहे ॿुधाए पियो वञे त गौर हेठि आहे त पटीदन खे तालके जो दर्जो ॾेई नए ज़िले दौड़ में इन खे शामिल कयो वञे। इन हवाले सां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि ऐं इन हवाले सां जेके उतां जा रहवासी आहिनि उन्हनि जो छा मुतालबो आहे हिन हवाले सां? शायदि इन मामले ते जॾहिं तालका एक्शन कमेटी जे सदर पीर रुकुनुद्दीन हाशमी कुरैशी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन इन मामले ते इहो ई ख़दशो ज़ाहिर कयो त पटीदन खां दौड़ जेको आहे उहो तक़रीबन 45 किलोमीटर जेको आहे परे आहे ऐं पटीदन नौशारो फिरोज़ खे वेझो थो लॻे 17-18 किलोमीटर जो फ़ासिलो आहे जंहिं ते नौशारो फिरोज़ लॻे थो। ऐं उन्हनि इन शइ जी जेको आहे इन तजवीज़ खे बिल्कुलु रद्द कयो त असां पटीदन कॾहिं बि इहो न चाहींदासीं त दौड़ सां गॾिजे। जेकॾहिं दौड़ सां इन जो कयो वियो त उन में असां जेको आहे इन खां वधीक अञा एहतजाज जेके आहिनि उहे कंदासीं ऐं असां चाहियूं था त ज़िले नौशारो फिरोज़ जो तालको पटीदन खे ऐं बजाए जेको ॿियो शहर कयो वञे त पटीदन जो जेको हक़ आहे उहो पटीदन हिकिड़ो क़दीमी ऐं जेको जाग्राफी तरीक़े सां पूरो लिहाज़ रखंदड़ तालके जो लिहाज़ रखंदड़ आहे त पटीदन खे तालको कयो वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी साजिद चयो अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, पटीदन खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ तालका एक्शन कमेटी जी तहरीक जारी आहे। गुज़िरियल 10 ॾींहनि खां उहे एहतजाज करण ते मजबूर आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त पटीदन खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। नाज़रीन, प्रोग्राम मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।